हेडलाइन सवां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरुनि में वाक़े भली कार। बुलेटिन जी शुरुआत में नाज़िन अहम ख़बर सां शेयर कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल मारूड़नि जा ओहंज ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा ई इलाइक़ा ॿोड़े छॾिया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, गोलाची, संजरचांग, गुपचाणी में भी बरसात जारी आहे। टंडे जाम, राजू खानाणी ऐं ॿिनि इलाइक़नि में भी तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा ई इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया आहिनि। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा करे छॾिया आहिनि। अहम ख़बर नाज़िन सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा ई इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, गोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे जाम, राजू खानाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा ई इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा करे छॾिया आहिनि। अवां खे नाज़िन अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा ई इलाइक़ा ॿोड़े विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, गोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे जाम, राजू खानाणी ऐं ॿिनि इलाइक़नि में भी तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया आहिनि। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठलनि माण्हुनि जा ओहंज ॿीणा करे छॾिया आहिनि। अवां खे नाज़िन अपडेट कंदा हलूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा ई इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, गोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे जाम, राजू खानाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा ई इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा करे छॾिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, गोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे जाम, राजू खानाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा ई इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा करे छॾिया आहिनि। नाज़िन, इस्लाम कोट जी सूरतहाल ॼाणण जे लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सुधीर राठौर सां। सुधीर, अपडेट कजो, बरसात ॿीहर शुरू थी आहे, कहिड़ी सूरतहाल आहे? जी बिल्कुल पर इस्लाम कोट ऐं भरपासे जे इलाइक़नि ते जेका असर वेल खां बरसात जो सिलसिलो आहे उहा ज़ोरदार बरसात जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर जेका आहे उहा शुरू थी वियो आहे। तहलके समेत जेके भरपासे जा इलाइक़ा आहिनि उन्हनि ते राति 3 कलाकनि खां गुज़िरियल जेका आहे उहा ज़ोरदार वसकारो थिया आहे। पर ॻाल्हि कंदासीं इस्लाम कोट जी, त इस्लाम कोट में हिन थियल बरसात जेका उहा 53 मिलीमीटर मजबूत तौर रिकॉर्ड कई वई आहे। पर हिन बरसात जेका इंतज़ामी लेवल ते पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जा समूरा पोल आहिनि उहे खोले छॾिया आहिनि। शहर हिकिड़ो तलाउ जो मंज़र पेश करे रहियो आहे। ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण करे गटर नाला जेके आहिनि उहे पलटी पिया आहिनि, जंहिं सबबि गंदो पाणी शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटनि, रस्तनि तोड़े घरनि में काए पियो आहे, जंहिंजे करे वापारियुनि जो पिणु जेका आहे उहा दुकाननि में बरसाती पाणी जेका उहा दाख़िल थियण सबबि लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अहिड़ी रीति शहर जा जेके मुख़्तलिफ़ रोड आहिनि लोहार मोला मुकमल तौर पाणी हेठि अची वियो आहे। जॾहिं त सरकारी अस्पताल वेंदड़ रोड ते पिणु 1 फुट ताईं पाणी बीठल आहे, जंहिंजे करे मरीज़ जेके आहिनि उन्हनि खे इंतिहाई ॾुखियाई पेश अचनि थियूं। अहिड़ी रीति इस्लाम कोट जो मेयारी रोड आहे, जिन जे ॿिनि पासनि खां पाणी बीहण करे उन्हनि जे जेका मेघवार बिरादरी आहे उन्हनि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। उहे सख़्तु परेशान आहिनि। पर हिन वक़्तु ताईं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो किथे बि असांखे को अमलो नज़र नथो अचे। ॿियल जेके मोटरूं आहिनि उहे मुकमल तौर नाकारे थी चुकियूं आहिनि, जंहिंजे करे रहवासी आहिनि उहे हिन वक़्तु ॿिते अज़ाब में मुबतला आहिनि। जॾहिं त मौसमियात खाते पारां ईंदड़ जेके 24 कलाक आहिनि उन्हनि दौरान वधीक बरसातनि जी अॻकथी कई वई आहे। जी पर ठीकु आहे सुधीर, अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी। अवां खे नाज़िन अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज ॿीणा थी विया आहिनि।
इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं ॾियाम साहिब में बरसात सबब केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, कोलारची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे ॾियाम, राजू खानाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया आहिनि। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज बीणा करे छॾिया आहिनि। अव्हां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कुंडरी जी सूरतहाल ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर काज़ी यूसुफ सां। काज़ी यूसुफ, ॿीहर बरसात शुरू थी आहे, अपडेट कजो नाज़रीन खे। जी बिल्कुल, कुंडरी में एक भेरो ॿीहर वरी तेज़ बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सुबुह फजर महिल वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ कॾहिं हल्की बरसात जारी आहे। वरी ॿीहर बरसात थियण सबबि जेके अॻे मुतासिर थिया आहिनि, बरसात सबबि बेघर थिया आहिनि माण्हू, उन्हनि जी औज तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। जॾहिं मुख़्तलिफ़ ठीकु आहे काज़ी यूसुफ, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज बीणा थी विया आहिनि। अव्हां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं ॾियाम साहिब में बरसात सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, कोलारची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे ॾियाम, राजू खानाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया आहिनि। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठलनि माण्हुनि जा ओहंज बीणा करे छॾिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज बीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं ॾियाम साहिब में बरसात सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, कोलारची, संजरचांग, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडे ॾियाम, राजू खानाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसात जे पाणी में बुॾी विया आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहंज बीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं ॾियाम साहिब में बरसात सबबि केतिरा ई इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगरी जी सूरतहाल ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सैयद अली शाह सां। सैयद अली शाह, बरसात ॿीहर शुरू थी आहे, कहिड़ी सूरतहाल ॾिसो पिया, अपडेट कजो। जी बिल्कुल, हिकु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताज़ो बरसातुनि जो सिलसिलो बंदि थियण खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर बरसातुनि जी अॻकथी कई हुई त 23 तारीख़ खां तेज़ बरसातूं हिकु दफ़ो ॿीहर शुरू थींदियूं। हिन हवाले सां डिगड़ी शहर ऐं आसपास जे केतिरनि ई ॻोठनि ते सुबुह सां ई बरसात शुरू थी वई। बरसात पवण सां जेके बरसात मुतासिर आहिनि का अॻु में ई माण्हू जेके रोडनि रस्तनि ऐं शाखुनि जे कपिड़नि ते वेठल हुआ, उन्हनि जा दर्द, उन्हनि जूं तकलीफ़ूं ॿीहर वधी वियूं, उन्हनि जा दर्द ॿीणा थी विया। बरसात सबबि उहे जेके बरसात मुतासिर आहिनि सख़्तु परेशानी ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, छो त बरसात मुतासिर हिन वक़्तु खुले आसमान ते वेठल आहिनि। सरकार ऐं तोड़े इंतज़ामिया तरफ़ां संदन अञा ताईं का बि परगोर न आहे लधी वई। एतिरे क़दुरु जो आसपास जेके कैंपुनि खां ॿाहिरि माण्हू रहनि था, उन्हनि खे राशन जो बंदोबस्तु न आहे थी सघे। उन्हनि सां राब्तो कयो त उन्हनि जो चवणु आहे त काफ़ी ॾींहंनि खां असां ऐं संदन मासूम ॿारड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। ऐं डिगड़ी शहर जी तव्हांखे सूरतहाल ॿुधाईंदा हलूं त डिगड़ी शहर मां गुज़रंदड़ सरफराज़ वाह जेको जिलानी पाड़े खे अवरटाप पाणी थी रहियो आहे। गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां जेको पाणी आहे जिलानी पाड़े जे घरनि में दाख़िल आहे, जिलानी पाड़े जा रहवासी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु ॿारहाड़ियूं जिन जा फसल त अॻी तबाह थी विया आहिनि ऐं जेके मासूम जानियूं बचाए पंहिंजे रोडनि रस्तनि ते मौजूदु आहिनि, उहे पिणु सख़्तु परेशानी ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं इंतज़ामिया जी तरफ़ नज़रूं उमेदुनि भरियूं रखियो वेठा आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हां जी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।
नाज़रीन अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुनरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। डेगड़ी, चंबर, गुलाब लकारी, कोलारची, संजरचा, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडेजाम जी सूरत-हाल ॼाणण जे लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मुस्तनसर अली सां। मुस्तनसर, बरसात ॿीहर शुरू थी आहे, अपडेट कजो नाज़रीन खे। जी बिल्कुल, बरसात जी जेके तबाहकारियूं हुयूं उन्हनि खां पोइ ॿीहर जेको आहे टंडोजाम ऐं भर पासे में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंखां पोइ वक़्फे वक़्फे सां बरसात जारी आहे। इन बरसात सबबि जेको तमामु घणो जेको तकलीफ़ में आहे उहे ॻोठाणा ख़ानदान जेके रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि ऐं उन्हनि जे मथां का छित कोन्हे। मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे तमामु तकलीफ़नि में आहिनि ऐं ॿियो जेके केतिरा ई ॻोठ आहिनि जिन मां अञा ताईं पाणी निकाल न थी सघियो आहे, जेके उहे रहवासी आहिनि उहे पिणु सख़्तु मुश्किलात में आहिनि। ऐं टियों जेके जिन जा घर तमामु डैमेज थी चुका आहिनि, तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे, उहे सख़्तु अज़ाब में हींअर पइजी विया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां अञा ताईं उन्हनि जी का बि वायर न कई वई आहे। जी ठीकु आहे मुस्तनसर, वॾी महिरबानी अवां जी इन वारे सां अवां अपडेट कयो। नाते तव्हांखे आगाही ॾियूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा ॿीणा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुनरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसात सबबि केतिरा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। डिगड़ी, चंबड़, गुलाब लखारी, कोलारची, संजरचा, गुपचाणी में बरसात जारी आहे। टंडेजाम, राजू खानानी ॿिनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसात जे पाणी में ॿुॾी विया। ॿीहर बरसात खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा ॿीणा करे छॾिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। टंडोजाम जी सूरत-हाल ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़र समेजो सां। नज़र समेजो, अपडेट कजो, बरसात ॿीहर शुरू थी आहे। जी बिल्कुल, उमरकोट में 2 ॾींहं खां वक़्फे खां हिकु भेरो ॿीहर जेको वक़्फे सां बरसात जारी आहे। केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि, हज़ारनि घर जेको ढही पट थी विया आहिनि, सभई ख़ानदान जेको दरबदर थी विया आहिनि। कैंपनि में तरसिल जेको मुतासिरनि जी तकलीफ़ुनि में जेको आहे इज़ाफ़ो थी वियो आहे। 2 ॾींहं जे वक़्फे खां पोइ जेको आहे हिकु भेरो वरी जेको ॿीहर जेको आहे ज़िले उमरकोट जे तहलके पिथोरो, सामारो, कुनरी भरिसां तबाहियूं मचाई छॾियूं आहिनि। सभई ॻोठ ॿुॾी विया आहिनि, हज़ारनि ख़ानदान जेको आहिनि रोडनि ऐं रस्तनि ते यारो मददगार वेठल आहिनि ऐं वाउणनि ऐं मिर्चनि जो तयारु थियल जेको आहे फसल आहे उहो लुड़ी वियो आहे। ज़राइत मुकमल तबाह थी वियो आहे। आबादगारनि खे जेको करोड़नि रुपयनि जो जेको नुक़सानु थी वियो आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ वाइनि ऐं जेको पाणी जी चाढ़ ऐं गहरा पवण सबबि जेको ख़दशो आहे त इरीगेशन अमलो जेको आहे खाना पूरी करण में रुधल आहे। ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह जेको आहे रिलीफ कैंपनि जा दौरा रिलीफ कम में तेज़ी जूं हिदायतूं कयूं आहिनि, अमल न थी सघियो आहे ऐं केतिरा ई जेको ख़ानदान आहिनि सरकारी टेंट खां महरूम आहिनि ऐं सभई जे तइदाद में जेको आहे चौपायो माल बि मरी वियो आहे। उमरकोट जे ऐं जेको आहे आस पास जेको आहे बरसात जेको आहे उन मुतासिर इलाइक़नि मां जेको आहे रिलीफ कैंपनि में ईंदड़ जेको मासूम ॿारनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में फैलजण जो ख़दशो आहे, इलाज न थियो आहे। मौसमियात खाते तरफ़ां जेको वरी जेको आहे तरफ़ां अॼु खां वरी वधीक जेको बरसात पवण जी अॻकथी कई आहे। रिलीफ कैंपनि में जेको तरसिल मुतासिरनि जी तकलीफ़ुनि में जेको इज़ाफ़ो थियो आहे। वॾे वज़ीर जेको आहे सिंध तरफ़ां उमरकोट ज़िले खे आफ़त सटिल करार ॾिनो आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया जो रिलीफ कमु किथे बि नज़र न आयो। मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमूं बि सरंदी वारा बि मुतासिर खां खोराक पहुचाइण में बि मसरूफ़ आहिनि ऐं बाक़ी जेको हिते जी इंतिज़ामिया जेको आहे गाइब आहे। जी
ठीक है, वरी मेहरबानी नज़र समेटो। उमरकोट खां अपडेट करण लाइ नाज़रीन नवां खे अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा बीड़ान थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसाति सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगरी, चंबड़, गुलाब लकारी, कोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसाति जारी आहे। टंडेजाम, राजू खानाणी ऐं ॿिनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसाति जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसाति जे पाणी में बुॾी विया। ॿीहर बरसाति खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा बीणा करे छॾिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं बाद खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा बीड़ा थी विया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसाति सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगरी, चंबड़, गुलाब लकारी, कोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसाति जारी आहे। टंडेजाम, राजू खानाणी ऐं ॿिनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसाति जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसाति जे पाणी में बुॾी विया आहिनि। ॿीहर बरसाति खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा बीणा करे छॾिया आहिनि। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसाति सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। डिगरी, चंबड़, गुलाब लकारी, कोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसाति जारी आहे। टंडेजाम, राजू खानाणी ऐं ॿिनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसाति जारी आहे। नाज़रीन अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। अव्हां खे अपडेट कंदा हलूं। इस्लाम कोट, कुंडरी, पिथोरो ऐं जाम साहिब में बरसाति सबबि केतिरा इलाइक़ा बुॾी विया आहिनि। डिगरी, चंबड़, गुलाब लकारी, कोलाची, संजरचांग, गुपचाणी में बरसाति जारी आहे। टंडेजाम, राजू खानाणी ऐं ॿिनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु बरसाति जारी आहे। केतिरा इलाइक़ा बरसाति जे पाणी में बुॾी विया। ॿीहर बरसाति खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जा ओहनि जा बीणा करे छॾिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे।